बादशाह तव्हांजी जांच केस ताईं पहुती? सरकारी भी खबर नथी पए जो बहादुर खान जो कंहिंजे मथां शक न आहे। जेकॾहिं ईअं ई डर कंदा रहंदव ऐं सुस्त रहियो त हितां जो माहौल बिगड़जी वेंदो। सर जीअं बहादुर खान ॾोही खे ज़ाहिर कयो तीअं बाहि भरी वेंदी। इन करे चवां थो त उन जे गुनाहगारनि ताईं तव्हां पहिरियों पहुचो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे लाकअप में बंदि कयो। सर मुंहिंजे अंदाज़े में मजू खैरल ऐं रुस्तुम थी सघनि था। अंदाज़ा न हणो, पकी साबिती कयो ऐं हितां जे टूट माण्हुनि खे लाकअप में अची बंदि कयो। कीअं बि कयो, ॾींहं ॿिनि में हक़ी गुनाहगार माण्हू बंदि करे ॾेखारियो। जीअं बहादुर खान खे यकीन अचे त कानून कुझु करे रहियो आहे। जेकॾहिं असीं ईअं ई ख़ामोश वेठा रहियासीं त पोइ बहादुर खान पंहिंजा माण्हू वठी मैदान में लही ईंदो ऐं पोइ उन्हनि खे ख़ामोश करणु तमामु मुश्किल थी पवंदो। पोइ वञो, जल्द खां जल्द इहो कमु कयो। ओके सर। ढोलू, वो ढोलू ॻाल्हि ॿुधो, अॼु राति तुंहिंजी महबूबा सां तोखे ज़रूरु मिलाईंदुसि। है है वाह जो कर छोरी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं मेको अपने महबूब ना मिलांदा पई न पिछे ढोलू दा ते ना वायदा है ते कु सजे गोठ गडा ते बिला सेद करवा सा ढोल शरनाया पोयूं बाल डिगडिगा यो वायदा ही ढोलू दा। वाह रे ढोलू वाह, वाह जो मुझे लाइ सारी हथ कई थी। ॻाल्हि ॿुध, जितली माण्हू जी हैसियत होसी ॻाल्हि तो उतली करेसी न। अरे घट मां घट माण्हू सोच त सुठी रखे न। रूह खोते वाला बोले ख्याल बाचाई वाडे वा मोद यो चाची यो आखम दे असा जी असल कहानी ठासी। आराम सा पी चाहे गरम थे चपना साड़े वेही। अड़ी जन्नत मुझे अंदर रखे आराम कौन है मुझे अंदर रखे आराम। यो गुलाम कादर कदे भी समत न दींदो। दिस चाहे वेही तोखे पूरी पक्का त रहमत ऐं ढोलू खे उन्हें लिकायो। ओ ता मां भली कूड़ी हुजा, हां बाकी हाने सच्चे मुर्शिद मनण जी फारत कूड़ी कोन हुंदी न। हाउ दी हाउ बेशक ऐ मन्नण फकीर जी फार नको कदे कुड़ी थी ही न थी सके, सफा सच्चो आ। कदे कदे पाल कूड़ा भी थींदा आहिनि। कहरा जेसर ॾेखार हुजे अता जन्नत जे नंढड़े पाण पांजे अखिन सां ॾिठो आ, पांजे अखिन सां ॾिठो आ। पर गुलाम कादर खे केड़ो लाचार जो मुसीबत पंहिंजे गिचीअ में विझंदो। ओ अदा पैसन जे लालच में अचे ई हो कम कयो आ गुलाम कादर। तू भी त पाण सोहिया जो निकाह पियो कराए न पैसा वठी। तू त मुझो सगो भाव है। अदा पैसो उहा छया जो चंगन खे चरियो करे छडे। तू त मुझो भाव है अबे जो पुट। ओ थे न पैसे ते चरियो लेखे पियो ने मल माके। हाने खैरा छडीस छड चिबड़ के ये तो आहे ही एड़ो। हल पो वञ माला तो वञो किथे गुलाम कादर निकरी न वञे। चाहे जो ढुक पी वठां त वञास थी पई घर ताईं वेंदी सांस। जे घरां निकरी भी वियो न त भी गोले लहंदी सांस। जेसी ताईं रहमत ऐं ढोलूअ खे वठी न ईंदो तेसी ताईं मां भी पचर न छडींदी सांस। हा खबर पवंदस खैरा सां खौसण जी। अलाए छा थो पाण खे समझे। ताजी मार पवंदस। मासी 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 ये मुझी मासी वो मुझी मासी। अरे ते तुझी मासी आ त मुखा मुह छो थी लिकाए पई। जायफुन जो खाज अञा मुह ॾिसण जी थी कयांस त वरी नाज़ थी करे छो। मासी खिरा असल में हिन जे जेरे मथा तेजा भारल आहे। बेचारी शर्म में की के मुंह ॾेखारे नथी सके। पर खैरा जेसर ॾेखार हुजे जे कॾहिं खणी मुंह न थी ॾेखारे त ॻाल्हाए त सघे थी न। मासी खिरा ये गूंगिया ऐं बोड़िया न किसा गलाए सके थी न किंजो बुद्धि सके थी। खैरा जेसर ॾेखार हुजे दुनिया जा समूरा मर्ज हिन में अचे फाथा आहिनि छा। मासी खिरा ये भी पहिरियां तव्हां वांगुरु हुई पर जॾहिं कुदरत वारो ॾमरिस त हिन जी हालत अहिड़ी थी वई जो केर हिन खे ॾिसी नथो सके। ठहियो हाणे हल वठी वञ पंहिंजे मासीअ खे। मासी
तू हाणे हीअं कर, हल अंदर, हल घर, हल घर, हल मासी तू हल। मासी खेरा छा थी ॾिसी, कॾहिं मायूं कोन ॾिठियूं अथई छा? हाणे तूं मुंहिंजी घर वञी आराम कर, हरू भरू पराए दरनि ते बीठी वञ घर वञी आराम कर, सुबुह यम करे कर अजसर ॾेखार हुजे, जेसी ताईं इहो मोह गुंदड़ो गुलाम कादर हथ न ईंदो न मूंखे, तेसी ताईं मां आराम सां न वेहंदसि। ॿुधई? न वेह, मूं ते कहिड़ो पार आहे, भली सॼो ॾींहुं हिते बीठी हुज। हाणे घणो न ॻाल्हाए, सॼो ॾींहुं हिते बीठी हुज। नखरा थो करे पियो त जीअं हीअ टरी वञे त इहो गुंदड़ो हिते अचे। इहा वरी गुंदड़े जे मानीअ पचाइण लाइ आदी थई छा देग? निभागा वञा थी, वरी मोटी ईंदसि, अॻे पोइ हिते ईंदो। नजीब इब्राहिम, जेकॾहिं ॿाराणी करे वेठा हो त मूंखां न लिकायो, मूंसां सच सच ॻाल्हायो। अजायो मूंखे बहादुर ख़ान जी नज़रुनि में न केरायो। रैस तव्हांखे कूड़ो कयो, असांखे मौत न अचे। रेस, असांजे तरफ़ खां तव्हां मुतमिन रहो। जेकॾहिं बहादुर ख़ान कूड़ ते संदरो ॿधी बीठो आहे न, त पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे। न नजीब न, ईअं कॾहिं बि कोन थींदो। सच सच थींदो ऐं कूड़ कूड़ थींदो। ऐं ईअं बि न थिए जो बहादुर ख़ान ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में असांजे मथां शाहिद बीहारे। पोइ जे पछताइण खां बहितर अथव त मूंसां सच सच ॻाल्हायो, सच सच ॻाल्हायो। न रैस, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि नाहे त पोइ बहादुर ख़ान सां मां पाण ई मुंहुं ॾींदुसि ऐं ॿुधाईंदुसि हुनखे त अजाया असांजे माण्हुनि ते इल्ज़ाम न हणे, न त ख़बर अथसि त मूसा ख़ान जो वेर कारी हर ते पेर, कारी हर ते पेर। भलाड़ सालो तुझा भा। बाबा टेंशन के छॾे, मुंहिंजो सोच मुंहिंजो। छा सोचां बा? बाबा तो चयो हुयो कुछ ही महीननि में मूसा ख़ान खे पूरो कंदासीं, पर अञा ताईं तो अहिड़ो कोई कदम ई नाहे खयो। अम्मा तूं उल्को न कर, मूसा ख़ान खे उनजा दुश्मन ई पूरो कंदा। बाक़ी तोखे मूंखे कुझु न करणो पवंदो। हा बाबा तोखे ई कुझु करणो पवंदो, सॼी ज़िंदगी हिन कुराड़े उठ जे कदमनि में गुज़री वेंदी। अम्मा कंदुसि कंदुसि, तूं परेशान न थी। ओ चरी पहिरियां हिते पेर त ॼमाइण ॾे न, पोइ ॾिस सालू जा कमाल। मूसा ख़ान जे पेरनि जे हेठां बाहि ॿारे ॾे, छा कंदो वधि में वधि तलाक ॾींदो न, ॾेई छॾे। लिखत वारी मिल्कियत असांखे ई मिलंदी न। अम्मा मूसा ख़ान उहो कारीगर आहे जंहिंखां मिल्कियत कढणु ॾाढो मुश्किल थींदो। जेसीं ताईं मूसा ख़ान जो मौत न थींदो, हितां असांखे हिकु रुपयो जो कान उहो बि नसीब न थींदो। वञ बाबा वञ, वञी करे कंहिं हकीम खां मिठो ज़हर हथ करे अच, जीअं खाधे में ज़रो ज़रो मिलाए ॾियूंसि, जीअं जल्दी ज़ाहिर बि न थिए। ऐं कुझु ई वक़्त में मूसा ख़ान जा फिफर कमु करणु छॾे ई ॾियनि। तमामु जल्द कंहिं न कंहिं हकीम सां मिली इहा सलाह करे थो ॾिसां, पोइ खणो था मूसा ख़ान जो सिर। भलाड़े सालो तो जाबा, शीं मरे रब न चरे, जे चरे न बाबा तो उफट मरे।
अम्मा खे आख़िरी चक्कर माफ़ कयो। सुणी जे तुंहिंजी माउ खे माफ़ न कया हा त हिन ॻोठ में रही सघे हा। अम्मा त ॻोठ में धिकनि था बन विया आहिनि। उन लाइ सुणी मां कुझु नथो करे सघां। छा अम्मा हिते न सुणी न, हरगिज़ न। तुंहिंजे माउ जे अचण सां जेको हिन हवेली जो सुकून तबाह थियो आहे न, उनखे मां हिन महिल ताईं बि बहाल न आहियां करे सघियो। जे तुंहिंजी माउ हिन हवेलीअ में वरी अची रही न त ख़ुदा ॼाणे वरी कहिड़ो माशर बर्पा करे वेंदी। अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी। मां अम्मा खे सम्झाईंदसि। हिकु त ख़ैरा सम्झण जी आहे ई कोन, पर फर्ज़ कयो ख़ैरा खे तूं सम्झाए बि वठी त हिन सकीना खे केरु सम्झाईंदो। उहा वरी अहिड़ी उस्तादा चवंदी ख़ैरा हिते रहे थी त पोइ मुंहिंजो भाउ वरी सोढो बि रहे। ऐं जे सोढो हिते रहियो त सोढे जी तोखे ख़बर आहे पंहिंजी शरारतुनि खां मुरंदो। इहा बि तव्हांजी ॻाल्हि सही आहे। इन जे करे चवां थो त सभिनी खे पंहिंजी क़िस्मत ते छॾे ॾे सुणी। तूं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ार ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ में बि सुकून पैदा कर सुणी। ख़ैर सोढे जे शरारतुनि त मूं जहिड़े माण्हूअ खे बि जलाद बणाए छॾियो। घणो ई खून ख़राबो थियो, घणो ई खून ख़राबो थियो। हाणे न सुणी, हाणे न। हाणे मां पंहिंजी ज़िंदगी हिकु मोहबती माण्हू बणिजी गुज़ारणु चाहियां थो। जे हुन में तुंहिंजो साथ रहियो त न त जल्लाद बणाए छॾियो अथव। ओ मासी, हथु परे कर, हथु ओ मासी, परे थी, मासी, 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 खेरा थी घर में अचई। आई रनुजी मार खबर न का चार हिन थी अचे। हेॾे मथे मुंहुं कर ॾी, मथे मुंहुं कर। हेॾे खोल फुरको, खोल। चाची खेरा छो ते मुंहिंजी मासी खे परेशान कयो अथई? ख़ैर आज सर ॾे ख़ैर हुजे, मां हिन जो हिकिड़ो दफ़ो मुंहुं ज़रूर ॾिसंदसि। चाची खेरा मां तोखे केतिरा भेरा ॿुधाए चुको आहियां त मासी जो मुंहुं ॾिसण जे क़ाबिल ई न आहे। ज़ालिम हुन जे मथां तेज़ाब आरियो आहे, झलियो त मां न त मुंहुं ॾिसण जे क़ाबिल न आहे। ख़ैर आज सर ॾे ख़ैर हुजे, पोइ अहिड़ीअ मासीअ खे हिते छो घुरायो थी? ओ चाची खेरा मूं थोरी घुराए थमांसि, पाण ई अची पती आहे। जे आई आहे त बिस्मिल्लाह, तूं छो थी सड़ी? छो आई आहे पाण? कहिड़ो कमु हुअसि? छो आई आहे? हा मासी आई आहे ज़कात जा पैसा वठण। रिस दिलार खान ज़कात जा पैसा तो विराए न, बेचारे खे नंढड़ा नंढड़ा सन्हड़ा सन्हड़ा बच्चा अथसि, मुड़ुस बि पोड़ो अथसि, कमाइण जे लाइक़ न आहे। रेस खां ज़कात जा पैसा वठी पाणे हली वेंदी। तूं परेशान न थी चाची, तूं परेशान न थी। जल्दी हितां कढेसि, जल्दी कढेसि हितां। चाची खेरा हूअं बि मासी मुंहिंजे घर में थी रहे, मुंहिंजे घर में तोते वरी कहिड़ो ॿार आहे जो परेशान लॻी पई। मां चवां छीड़े शौक़ो जे ॾींहं ॿिनि में हीअ न निकिती हितां त पोइ ॿुधाईंदीसांइ त मुंहिंजे मथां कहिड़ो ॿार आहे। मानो त मुंहिंजे हमराहनि खे पुटूं बदल हिन जे बावजूद ख़ैरल उन्हनि खे सुञाणे। मूसा खान खैरल तुझे साम्हूं बीठो आहे, तो छा करे था सघो? बहादुर खान इहो तो ॿुधाए खैरल खे शाहिद तौर बीहारण लाइ घणा ॾुकड़ ॾिना थे? मूसा खान मां तुंहिंजे हमराहन वांगुरु गाढ़ो बोड़ खाऊ न आहियां जो पैसनि ख़ातिर पंहिंजो ज़मीर विकिणंदुसि।
ज़बान खे लगाम दे खैरल न तड़े तू मुखे छा कंदे? हाँ छा कंदे मुखे? मुखे खबर है त तव्हां में केतिरो दम आ, पर तोखे इहा खबर ना है त खैरल ऐं खैर घोड़ो लॻे ई कोन। किथे अलाह खे प्यारो न थी वञी। बहादुर खान समझाए पंहिंजे इन शाहिदड़े खे, जेकॾहिं निड़ीअ ते लत ॾिनीमांसि न त ओबासी हिक ॾींदो। मां मसइले खे ठाहिण आयो आहियां, मसइले खे वधाइण लाइ न। सिर्फ़ एतिरी ख़ामोशी कर त जीअं असां ॻाल्हियूं निबेरे वठूं। बहादुर खान चवां सच, मूंखे तुंहिंजे इन शाहिद मथां एतबार नाहे। मूसा खान, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे शाहिद जे मथां एतबार नाहे त पोइ चओ पंहिंजे हमराहनि खे मूंखे एतबार ॾियनि। एतबार? हाँ मूसा खान, जॾहिं तुंहिंजा हमराह सचा आहिनि त पोइ एतबार ॾियण खां कोन की बईंदा। न बहादुर खान न, न अॼु ताईं असां साख खई आहे, न वरी कंहिंखे ॾिनी अथसि। जेकॾहिं तव्हां सचा आहियो न त पोइ तव्हांखे एतबार ॾियणो पवंदो। बहादुर खान, एतबार असां कॾहिं बि न ॾींदासीं। त पोइ ॿिए मसइले जो हल नाहे, तव्हां ॾोही आहियो, ॾोही। बहादुर खान, ॿिए मसइले जो हल इहो ई आहे त खैरल खैरल असांखे बुटुनि में सुञाणे वञे थो त मां तव्हांखे ईअं सुञाणा जीअं शिकारी गिदड़ खे। खैरल, असां कुझु हमराह गॾु थी पुठीरा कदम खणूं था। जेकॾहिं उन्हनि में तो असांजी सुञाणप कई त पोइ तूं सचो, असां कूड़ा। ॻाल्हि कम जी कई अथई नजीब। हाणे ॾिसणो आहे त केरु शिकारी आहे ऐं केरु गिदड़। त पोइ वञो वञो पंहिंजे बूथ ते बूथाड़ चाढ़े अचो। जेकॾहिं खैरल सचो हूंदो त तव्हां बि ॿिन्हिनि खे सुञाणे वठंदो। हा शिकारी पुट, सुञाण इन्हनि खे। नजीब ऐं इब्राहिम कहिड़ा कहिड़ा आहिनि। मूसा खान, चओ पंहिंजे हमराहनि खे त 2-3 विखूं खणी अॻिते हलनि। चइनि खां 6 विखूं खणी अॻिते बीहो। साॼे हथ वारो पहिरियों नंबर ऐं खाॿे हथ वारो ॿियो नंबर। तुंहिंजो मक़सदु त ही आहे। हा मूसा खान, इन्हनि गिदड़नि जे चेहरनि तां नकाब हटायो। साॼे हथ वारो नजीब ऐं खाॿे वारो इब्राहिम। न न, इहो इत्तेफ़ाक़ थी वियो आहे। असां बहादुर खान ॾोही न आहियूं। मूसा खान, तुंहिंजा हमराह ॾोही आहिनि,
पंहिंजी घणी चाल खेॾिया, घणी चाल खेॾिया, पर पोइ बि ॾोही निकिता, ॾोही। मूसा खान जे करे हाणे तव्हां मूंसां दुश्मनी विहाण नथा चाहियो, त पोइ नजीब ऐं इब्राहिम खे 2 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजे हवाले कंदो, मुंहिंजे हवाले। उन्हनि जेको ॾोह कयो आहे न, उन्हनि खे सज़ा ॾेई पोइ तुंहिंजे हवाले करे वेंदुसि। पर जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि ई तुंहिंजा हमराह मुंहिंजे हवाले न कये, त पोइ कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त जो, मां तुंहिंजे हिन 2 हमराहनि खे हितां बथी खणी वेंदुसि, बथी खणी वेंदुसि। अचु खणल। चयो हुयो मां न त मूंखां न लिकाइजो, मूंखां न लिकाइजो। ॾिठो असांजी ज़मीन ते अची असांखे आईनो ॾेखारे विया, पर हाणे सिर ते आई आहे त मूसा खान ई पोइते हटण वारो न आहे, न आहे पोइते हटण वारो। छो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर।